नौशर फिरोज़ मामा की ख़बर दींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमद हसन सुमरो की रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह बरसां दरबोले के ॻोठ महमद सोलंकी जी रहवासिन ग़ुलाम यासीन ख़ादिम सोलंकी, वज़ीर सोलंकी, इमरान सोलंकी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे ॻोठ जो रस्तो हालिया बरसातुनि खां पोइ हंधा हंधा उखड़िजी पियो आहे, जंहिंजे करे हादसा रोज़ जो मामूल बणंदा हुआ, जंहिंजी असां शिकायत केतिराई दफ़ा दरबेलो इंतज़ामिया खे कई पर कंहिं बि उन रस्ते जो नोटिस न वरितो। ऐं अहिड़ी शिकायत जॾहिं असां दरबेलो जे मुअज़्ज़ज़ शख़्सियत सैयद ज़फ़र अली शाह खे कई त हुन पंहिंजे हड़ा भड़ा करे असांखे रोड ते मिटी विझराए रोड ठहिराए ॾिनो। असां सैयद ज़फ़र अली शाह जा शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजे ॻोठ जी मालिकी कई। असां दरअसल इन हुजूम आहे इन जे करे असां कयो आहे जो जो रस्तो थो अचे दरबेलो खां मंझिठ रोड ताईं, इन में असांजो ॻोठ बि अचे थो मोहम्मद सोलंकी, इन सां गॾोगॾु कुपांग आहिनि, कला आहिनि, इहे सभई इन रस्ते सां ईंदा आहियूं। इहे बारिशुनि खां पोइ रस्तो तमामु बेकार थी वियो, खॾा थी विया ऐं उन खां पोइ हिननि जो जेको ॻोठ वारनि जो पाणी हुयो कलनि ऐं कुपांगनि जो इहे रस्ते ते पियो अचे त तमामु असांखे मुश्किलात पई थिए ऐं रस्ते में ईंदड़ बचड़नि ॿारनि सां जेके माण्हू अचनि पिया उन्हनि खे तमामु मुश्किलात हुई। सो इन मुताबिक़ ई असां जेको आहे न साईं ज़फ़र अली शाह साहिब खे गुज़ारिश कईसीं ऐं उन्हनि खे असां मिनत कईसीं साईं असां अचूं था हेॾे ॻोठ में अचूं था, ॿार बच्चो आहे, तकलीफ़ सां थी गुज़रे, इन जे करे असां गाॾी वग़ैरह ते मुश्किल सां था अचूं। साईं ज़फ़र अली शाह साहिब पंहिंजे ज़मीन मां क्रेन घुराए करे पंहिंजे ज़मीन मां पंहिंजे ख़र्च ते हे जेकी बि आहे तव्हां ॾिसी सघंदव त जेको बि आहे जेको बनो ॾिनल आहे रोड ते मिटी आयल आहे, साईं ज़फ़र अली शाह साहिब महिरबानी कई असां सभिनी ते। इहे सिर्फ़ु असां ते न, हे गुपांग आहिनि, कला आहिनि ऐं रस्ते सां वेंदड़ माण्हू काफ़ी आहिनि जिन जे करे असां सभिनी जे करे साईं जन खे अर्ज़ु कयोसीं साईं जन पंहिंजे ख़र्चे ते जेको आहे सो असांखे बनू ॾिनो, मथे जेको आहे मिठी चढ़ाइणी, साईं जन जा वॾा गुज़ारिश आहियूं। ऐं जेको आहे न नंबर ॿी ॻाल्हि, इहा ॻाल्हि ठीकु आहे न।